बुहारा शहर में क़ौमी अवामी तहरीक पारां ऐं क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयास लतीफ़ पलीजो जी अॻुवाणी में सिंधु दरिया मां निकिरंदड़ 6 नवनि तकरारी केनालनि जे ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल ऐं पुलिस पोस्ट बुहारा खां मेन स्टाफ ते एहतिजाजी धरणो हयो वियो। एहतिजाजी धरणे में कारकुननि ऐं सभई माण्हुनि शिरकत कई, जंहिं जे नतीजे में केटी बंदर टू कराची रोड बंदि थी वियो, गाॾियुनि जूं कतारूं लॻी वियूं, केनाल समूरा नामंज़ूर जा उफ ॾारींदड़ नारेबाज़ी कई वई। बुहारा शहर में क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयास लतीफ़ पलीजो, मज़हर राहू जो, यासिर जाखरो, मुमताज शेख, हबीबुल्लाह पलीजो, मुर्तज़ा लाशारी, गुलजार भर्ज, वसीम भर्ज, अमीन जुनेजो, गफूर सुमरो, अब्दुल गनी मालियो, सूफी यूसुफ सिद्धी ऐं ॿियनि एहतिजाजी धरणे खे ख़िताब कंदे चयो त 18 सालनि में पीपी हुकूमत सिंधी क़ौम खे हिक हथ में कशकोल ऐं ॿिए हथ में मुनशियात ॾिनी आहे। हिन वक़्तु वफ़ाक़ सिंध जे लखे एकड़ ज़रई ज़मीन खे केनालनि ज़रिए तबाह करण जी साज़िश करे रहियो आहे। असीं खेसि ॿुधाइण चाहियूं था त उन साज़िश खे कामयाब थियण क़तई कोन ॾींदासीं। समझो त बस कराची में कॉन्फ्रेंस कंदासीं, मीटिंग कंदासीं, प्रेस कॉन्फ्रेंस कंदासीं, हिकिड़ो वॾो जलसो कंदासीं, हिकिड़ी बाबा हिननि सिंधियुनि खे रोज़ लोॾणो आहे, हिननि खे रोज़ वञी धूंधाड़णो आहे, रोज़ वञी हिननि खे धिको ॾियणो आहे, लोॾणो आहे, धूंधाड़णो आहे। या उठी 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 वरी चोर सुतो पियो, वरी सियारे में जीअं मां उथां छोरा उथी आहे, अमां उथां थो, वरी सुम्ही रहियो, वरी अमां छोरा उथी, अमां उथां थो, वथो खाई वई, वरी सुतो पियो, अमां उथी मुरली लाइ बि, पोइ छोरो उथंदो। इन्हनि सिंधियुनि खे इहो कॉन्फ्रेंसूं, इहा हिकिड़ी मीटिंग इन्हनि खे ईअं हलबो आहे जीअं आऊं हलां पियो कंदकोट, शिकारपुर, बदीन, मिठियूं, थर, सांगड़, शहदादपुर, टना, मोहम्मद खान, इन्हनि खे ईअं लोॾबो आहे। न त वरी सुम्ही रहनि, वरी चवंदा अबा हाणे कोर्ट ऑर्डर करे छॾियो, अबा हाणे फरियाल साहिबा निकिती आहे, बाबा हाणे बिलावल, हाणे मुराद शाह चई छॾियो आहे, अबा फलाणे चई छॾियो आहे। पोइ वरी उन्हनि जा बचियल माण्हू हूंदा। पीपुल्स पार्टी ॾिठो